ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 10-3-96 जा रिवाइज़ कोर्स आहे। अॼु आहे 5/11/2023 जा महावाक्य। करणहार ऐं करावनहार जी स्मृति सां कर्मातीत स्थिति जो अनुभव। अॼु विश्व कल्याणकारी बाप पंहिंजी साथी कल्याणकारी ॿारनि खे ॾिसनि पिया। सभी ॿार ॾाढा ई लग्न सां प्यार सां विश्व कल्याण जो कार्य करण में लॻल आहिनि। अहिड़े साथियुनि खे ॾिसी बाप दादा सदा वाह साथी ॿार वाह इहे गीत ॻाईंदा रहंदा आहिनि। बाप तव्हां सभी बि वाह वाह जा गीत ॻाईंदा आहियो न। अॼु बाप दादा चारों ओर जी सेवा जी गति ॾिसनि पिया, साथ में स्व पुरुषार्थ जी बि गति खे ॾिसनि पिया त सेवा ऐं स्व पुरुषार्थ ॿिन्हिनि जी गति में छा ॾिठो हूंदो। तव्हां ॼाणंदा आहियो सेवा जी गति तीव्र आहे व स्व पुरुषार्थ जी गति तीव्र आहे। छा आहे? ॿिन्हिनि जो बैलेंस आहे? न आहे त विश्व परिवर्तन जी आत्माउनि खे व प्रकृति खे ब्लेसिंग कॾहिं मिलंदी? छो जी बैलेंस सां जो तव्हां सभिनि खे ब्लेसिंग मिली आहे उहो ॿियनि खे मिलंदी त अंतर छो कहलाईंदो आहे? छा थींदो आहे? कर्मयोगी आहियो या सिर्फ़ु योगी आहियो? कर्म योगी आहियो न, पक्को आहे न त सेवा बि कर्म आहे न। कर्म में ईंदा आहियो, ॻाल्हाईंदा आहियो, दृष्टि ॾींदा आहियो, कोर्स कराईंदा आहियो, म्यूज़ियम ते सम्झाईंदा, इहे सभु श्रेष्ठ कर्म अर्थात सेवा आहे। त कर्म योगी अर्थात कर्म जे समय बि योग जो बैलेंस। लेकिन तव्हां ख़ुदि ई चओ था कि बैलेंस कम हूंदो आहे। इन जो कारण छा आहे? सुठी रीति सां ॼाणंदा बि आहियो। नई ॻाल्हि न आहे, ॾाढी पुराणी ॻाल्हि आहे। बाप दादा ॾिठो अथई कि सेवा व कर्म व स्व पुरुषार्थ अथवा योग युक्त। बाप दादा ॾिठो अथई सेवा व कर्म ऐं स्व पुरुषार्थ अर्थात योग युक्त। त ॿिन्हिनि जो बैलेंस रखण लाइ विशेष हिकु शब्द यादि रखो। उहो कहिड़ो आहे? बाबा करावनहार आहे ऐं मां आत्मा करणहार आहियां। त करावनहार इहे हिकु शब्द असांजो बैलेंस ॾाढो सहज ठाहींदो। स्व पुरुषार्थ जो बैलेंस या गति कॾहिं बि घटि थींदी आहे। उनजो कारण आहे करणहार जे बजाए मां ई कराइण वारी व वारो आहियां। करणहार जे बजाए पंहिंजे खे करावनहार सम्झी वठंदा आहियो। मां करां थी, जो बि जे प्रकार जी बि माया ईंदी आहे उनजो गेट कहिड़ो आहे? माया जो सभिनि खां सुठो सहज गेट आहे मां। त हीअ गेट सुठी रीति पूरो बंदि न कयो आहे। बाबा चवंदा अहिड़ो बंदि कंदा आहियो जो माया सहज ई खोले ॾींदी आहे ऐं अची वेंदी आहे। अगरि करणहार आहियां त कराइण वारो अवश्य यादि ईंदो। करां थो लेकिन कराइण वारो बाबा आहे। बिना करावनहार जी करणहार ठही न सघंदा आहियूं। डबल रूप सां करावनहार जी स्मृति खपे। बाबा डबल रूप सां खपे, इहा अंडरलाइन करिणो आहे। हिकु त बाबा करावनहार आहे, ॿियो मां आत्मा इन कर्मेंद्रियनि द्वारा कर्म कराइण वारी आहियां। हिन सां छा थींदो कि कर्म कंदे बि कर्म जे सुठे व बुरे प्रभाव में न ईंदासीं। इन सां छा थींदो कि असां कर्म कंदे हुए बि कर्म जे सुठे व बुरे प्रभाव में न ईंदासीं। इनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। इनखे चइबो आहे, बाबा चईंदा आहिनि, इनखे चइबो आहे जॾहिं असां मुंहिंजी आत्मा खां बाबा थो करायूं। मां आत्मा हिन मुख सां ॻाल्हायां थी। मां आत्मा हिन मुख सां ॻाल्हायां थी। जॾहिं असांजी स्मृति रहंदी आहे तॾहिं ॿ करावनहार आहिनि। मां हिकु बाबा, ॿियो मां आत्मा हिन मुख सां करायां थी कमु, हिन अखियुनि सां ॾिसां थी, हथनि सां कमु थी करां त आत्मा ते सुठे व बुरे जो प्रभाव न पईंदो। इनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। अॼु सभिनि जो लक्ष्य छा आहे? तव्हां सभिनि जो लक्ष्य छा आहे? कर्मातीत ठहिणो आहे न, या थोरो थोरो कर्म बंधन रहियो त कोई हर्जो न आहे। रहणो खपे या न रहणो खपे? कर्मातीत ठहिणो आहे। बाबा प्रश्न पुछनि। बाप सां प्यार जी निशानी आहे कर्मातीत ठहिणु।
त करावनहार थी करे कर्म करो करायो, कर्मेंद्रियूं तव्हांखां न करावनि। करावनहार थी करे हिन कर्मेंद्रियनि सां कर्म असां मुंहिंज आत्मा खे कराइणो आहे। बाबा मूंखां कराए थो, मुंहिंजी आत्मा खां कराए थो, मां हिन कर्मेंद्रियनि खां करायां थी। जॾहिं असांखे इहा स्मृति रहणी खपे सदा कर्म, तॾहिं असां कर्माती स्थिति खे प्राप्त कंदासीं। त करावनहार थी करे कर्म करायो करायो, कर्म करो करायो, आत्मा कंदी ऐं आत्मा कराईंदी बि। कर्मेंद्रियूं असांखां न कराइनि, लेकिन असां कर्मेंद्रियनि खां करायूं। बिल्कुलु पंहिंजे खे न्यारो सम्झी कर्म कराइणो आहे। इहा कॉन्शियसनेस इमर्ज रूप में हुजणी खपे। बाबा चवनि था मर्ज रूप में न हुजणी खपे। मर्ज रूप में कॾहिं करावनहार जे बजाए कर्मेंद्रियनि जे अर्थात मन बुद्धि संस्कारनि जे वश थी वेंदा आहियो। कारण हा करावनहार आत्मा आहियां, मालिक आहियां, विशेष आत्मा आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहियां। ये स्मृति मालिकपन जी स्मृति ॾियारदी आहे। न त कॾहिं मन असांखे हलाईंदो, कॾहिं मन खे असां हलाईंदासीं। हिन करे सदा, हिन करे बाबा चवंदा आहिनि कॾहिं मन असांखे हलाईंदो, कॾहिं असां मन खे हलाईंदासीं। अगरि इहा स्मृति न रहंदी कि मां मालिक आहियां, मां विशेष आत्मा आहियां, मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, सदा अगरि इहा स्मृति न रहंदी त सदा असां नेचुरल मनमना भव जी स्थिति में न रहंदासीं। नेचुरल मनमना भव जी स्थिति में रहणो आहे त सदा इहे यादि रहे। छा यादि रहे कि मां विशेष आत्मा आहियां, मां मालिक आत्मा आहियां, मां मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहियां। ही सदा यादि रहे। मां अलॻि आहियां बिल्कुलु, ऐं सिर्फ़ु अलॻि न, लेकिन मां मालिक आहियां। बाप खे यादि करण सां मां बालक ठही वेंदो आहियां। बाप खे यादि करण सां मां बालक ठही वेंदो आहियां। ऐं मां आत्मा कराइण वारी आहियां त मां मालिक थी वेंदी आहियां। हाणे इहे अभ्यास अटेंशन में घटि आहे, सेवा में ॾाढो सुठो लॻल आहियो, लेकिन लक्ष्य छा आहे? सेवादारी ठहिण जो व कर्माती ठहिण जो, कि ॿई साथ साथ ठहींदव। इहे अभ्यास पक्को आहे न। हाणे हाणे थोरो समय जे लाइ इहे अभ्यास करे सघंदा आहियो, अलॻि थी सघंदा आहियो, या अहिड़ा अटैच आहियो जो डिटैच थियण में टाइम खपे। केतिरे टाइम में अलॻि थी सघंदा आहियो? 5 मिंट खपे, 1 मिंट खपे, व 1 सेकेंड खपे? 1 सेकेंड में थी सघंदा आहियो। पांडव 1 सेकेंड में हिकदमि अलॻि थी सघंदा आहिनि। आत्मा अलॻि, मालिक ऐं कर्मेंद्रियूं कर्मचारी अलॻि। ये अभ्यास जॾहिं चाहे तॾहिं थियणो खपे। अच्छा, हाणे हाणे 1 सेकेंड में न्यारो ऐं बाप जो प्यारो ठही सघंदा आहियो। हाणे हाणे 1 सेकेंड में न्यारो ऐं बाप जो प्यारो ठही सघंदा आहियो। पावरफुल अभ्यास करो। बसि मां न्यारी आहियां। ये कर्मेंद्रिय असांजी साथी आहिनि, कर्म जी साथी आहिनि, लेकिन मां न्यारो ऐं बाप जो सर्व जो प्यारो आहियां। हाणे 1 सेकेंड में इहो अभ्यास दोहरायो। सहज लॻंदो आहे कि मुश्किल लॻंदो आहे? बाबा चवनि था सहज लॻंदो आहे कि मुश्किल लॻंदो आहे? सहज आहे त सॼे ॾींहं में कर्म जे समय स्मृति मर्ज करो त कर्माती स्थिति जो अनुभव सहज कंदव। छो जी सेवा व कर्म खे छॾे सघंदा आहियो? बाबा प्रश्न पुछनि। छॾंदव छा? करिणो त आहे सी, तपस्या में विहण, इहे बि त कर्म आहे। त बिना कर्म जे व बिना सेवा जे त रही न सघंदा आहियो, ऐं रहणो बि न आहे। बाबा चवनि था छो जी समय घटि आहे ऐं सेवा अञा बि ॾाढी आहे। सेवा जी रूप रेखा बदिलंदी आहे न, लेकिन हाणे बि कई आत्माउनि जो उलना रहियल आहे। हिन करे बाबा चवनि था सेवा व स्वपुरुषार्थ ॿिन्हिनि जो बैलेंस हुजणो खपे। सेवा व स्वपुरुषार्थ जो ॿिन्हिनि जो बैलेंस हुजणो खपे। ईअं न कि सेवा में ॾाढा बिज़ी हुयासीं, इन करे स्वपुरुषार्थ कमु थी वियो, न।
ॿियो ई सेवा में स्वपुरुषार्थ जो अटेंशन ज़्यादा खपे, छो जी माया खे अचनि अची मार्जिन सेवा में ॾाढे प्रकार सां थींदी आहे। नाम सेवा जो आहे लेकिन स्वार्थ हूंदो आहे पंहिंजे खे अॻियां वधाइण, लेकिन वधाईंदे उहे बैलेंस खे न भुलिजणो, छो जी सेवा में ई स्वभाव संबंध जो विस्तार ॾाढो हूंदो आहे। ऐं माया चांस बि वठंदी आहे न, थोरो सो बैलेंस कमु थियो, माया नए नए रूप धारण करे अची वेंदी आहे, पुराणे रूप में न ईंदी, नए नए रूप में ईंदी, नई नई परिस्थितियुनि जे रूप में ईंदी, संपर्क जे रूप में ईंदी। त अलॻि सेवा, त अलॻि सां सेवा खे, त अलॻि में सेवा खे छॾे करे अगरि बाप दादा विहारे बि छॾे, बाबा चवनि था कि अगरि मां तव्हांखे अलॻि सेवा जे लाइ विहारे बि छॾां, 1 मास विहारिया, 15 ॾींहं विहारिया, त कर्मातीत थी वेंदव। 1 मास ॾियूं, बसि कुझु न करो, वेही रहो, तपस्या करो, खाइण बि 1 बार, रोटी बि 1 बार ठाहियो, पोइ कर्मातीत ठही वेंदव, न ठहींदव न। अगरि बैलेंस जो अभ्यास न आहे त केतिरो बि 1 मास या 2 मास बि वेही रहो, लेकिन मन न वेहींदो, तन सां त वेही रहंदो, लेकिन असांखे विहारणो आहे मन खे, ऐं न कि सिर्फ़ु तन सां गॾु मन खे बि विहारणो आहे। वेही रहे बसि बाप और मां, ॿियो कोई न, त 1 मास अहिड़ी तपस्या करे सघंदा आहे, या सेवा यादि ईंदी। बाप दादा वटि ड्रामा दिखलाईंदो आहे कि ॾींहुं प्रतिदिन सेवा वधणी आहे, ऐं विहूं कीअं। त 1 साल पहिरियों असांजी सेवा हुई, जो उहा हिन साल जी जो सेवा आहे वो वधी आहे या कम थी आहे, बाबा पुछनि था 1 साल पहिरियों जो सेवा हुई ऐं हाणे जो सेवा आहे वो वधी आहे या कम थी आहे। त 1 साल पहिरियों असांजी सेवा हुई, जो उहा हिन साल जो सेवा उहो वधी आहे न, ऐं वधंदी रहंदी, न चाहींदे बि सेवा जे बंधन में बंधल आहियो, लेकिन बैलेंस सां सेवा जो बंधन न संबंध थी वेंदो, बैलेंस सां उहा सेवा बंधन न, लेकिन संबंध थी वेंदो। जीअं लौकिक संबंध में सम्झंदा आहियो न, हिकु आहे कर्म बंधन, ॿियो आहे सेवा जो संबंध। त बंधन जो अनुभव न थींदो आहे, सेवा जो स्वीट संबंध आहे न, सेवा जो स्वीट संबंध आहे। त छा अटेंशन ॾींदो, सेवा ऐं स्वपुरुषार्थ जो बैलेंस। सेवा जे अति में न वञो, बसि मूंखे ई करिणो आहे, मां ई करे सघंदी आहियां, न, कराइण वारो कराए थो, मां त निमित करनहार आहियां, कराइण वारो कराइनि था, मां त निमित करनहार आहियां। बाबा चवनि था हीअं पंहिंजे पाण खे सम्झंदा हलो त ज़िमेवारी हूंदे बि थकावट घटि हूंदी, ज़िमेवारी हूंदे बि थकावट घटि हूंदी। कई बार चईंदा आहिनि ॾाढी सेवा कई न, थकी वियासीं, मथो भारी थी वियो, त मथो भारी न थींदो। ॿियो ई करावनहार बाप ॾाढो सुठी मसाज कंदो, ऐं मथो ॿियो ई फ्रेश थी वेंदो, थकावट न थींदी, एनर्जी एक्स्ट्रा ईंदी। बाबा चईंदा आहिनि जॾहिं साइंस जी दवाइयुनि सां शरीर में एनर्जी अची सघंदी आहे, त छा बाप जी यादि सां आत्मा में एनर्जी न अची सघंदी आहे। आत्मा में एनर्जी आई त शरीर में प्रभाव ऑटोमेटिकली पवंदो आहे, आत्मा में एनर्जी आई त शरीर ते प्रभाव ऑटोमेटिकली पवंदो आहे। अनुभवी आहियो न, कॾहिं कॾहिं त अनुभव थींदो आहे, पोइ हलंदे हलंदे लाइन बदिली वेंदी आहे, पोइ पतो न पवंदो आहे। जॾहिं कोई उदासी थकावट या मथो भारी थींदो आहे, पोइ होश ईंदो आहे छा थियो, छो थियो, लेकिन सिर्फ़ु हिकु शब्द यादि रखो, करनहार मां आत्मा आहियां, कराइण वारो बाबा आहियां। मुश्किल आहे, सहज आहे, बोलो हाँ जी, चओ हाँ जी। अच्छा, हाणे 9 लख प्रजा ठाही, विदेश में केतिरा ठहिया, 9 लख ठहिया या भारत में ठहिया, न ठहिया, भारत में ठहिया आहिनि बाबा, न ठहिया आहिनि। त तव्हां ही समाप्ति जा कांटे खे अॻियां न वधणु ॾींदा आहियो,
बैलेंस रखो। डायमंड जुबली आहे न त खूब सेवा करो। बाबा चवनि था बैलेंस रखी करे सेवा करो त प्रजा बि जल्दी जल्दी ठही वेंदी, टाइम न लॻंदो। प्रकृति बि ॾाढी थकी पई आहे। बाबा चवनि था प्रकृति बि ॾाढी थकी पई आहे, आत्मायूं बि निराश थी वियूं आहिनि। ऐं जॾहिं कोई निराश थींदो आहे त कंहिंखे यादि कंदा आहिनि, भॻवान खे, बाप खे यादि कंदा आहिनि, लेकिन हुनजो पूरो परिचय न हुजण जे कारण तव्हां देवी देवताउनि खे जास्ती यादि कंदा आहिनि। त निराश आत्माउनि जी पुकार तव्हांखे ॿुधाइण में नथी अचे, ईंदी आहे कि पंहिंजे में ई मस्तु आहियो, मर्सीफुल आहियो न। बाप खे बि छा चईंदा आहियो, मर्सीफुल चईंदा आहियो न। बाप खे बि असां छा चईंदा आहियूं, मर्सीफुल चईंदा आहिनि। ऐं सभु धर्म वारा मर्सी ज़रूरु मांगदा आहिनि, सुख न मांगदा, लेकिन मर्सी सभिनि खे खपे। त केरु ॾियण वारो आहे? तव्हां ॾियण वारा आहियो न, या वठण वारा आहियो? वठी करे ॾियण वारा आहियो, दाता जा ॿार आहियो। त पंहिंजे भाउ भेणनि जे मथां रहम दिलि ठाहो, ऐं रहम दिलि ठही सेवा कंदव त हुन में निमित भाव स्वतः ई अची वेंदो आहे। कंहिंखे बि चाहे, केर बि चाहे केतिरो बि बुरो हुजे, लेकिन अगरि असांखे हुन आत्मा जे प्रति रहम आहे त असांखे हुन जे प्रति कॾहिं बि घृणा, ईर्ष्या, क्रोध जी भावना न ईंदी। अगरि असांखे हुन आत्मा जे प्रति रहम आहे त असांखे कॾहिं बि हुन जे प्रति घृणा, ईर्ष्या व क्रोध जी भावना न ईंदी, रहम जी भावना ईंदी, सहज निमित भाव इमर्ज करे ॾींदी। मतिलब जो रहम न, असांखे हिते बाबा चईंदा आहिनि सचो रहम करो। जॾहिं असां सभिनि खे आत्मिक स्वरूप में ॾिसंदासीं न त उहो सचो रहम इमर्ज थींदो आहे। मतिलब जो रहम बि थींदो आहे कि आत्मा जे प्रति अंदरि लगाव हूंदो आहे ऐं सम्झंदा आहियूं रहम थो पए, त उहो थी वियो मतिलब जो रहम। सचो रहम न, सचे रहम में कोई लगाव न हूंदो आहे, कोई देहभान न हूंदो। आत्मा ते रहम कंदी आहे, आत्मा ते रहम कंदी आहे। देह अभिमान व देह जी के बि आकर्षण जो नाम निशान न। कोई जो लगाव बॉडी सां हूंदो आहे, कोई जो लगाव गुणनि सां हूंदो आहे, विशेषताउनि सां बि हूंदो आहे, लेकिन विशेषता व गुण ॾियण वारो केरु? आत्मा त पोइ बि केतिरी बि वॾी हुजे, मतिलबु गुणनि शक्तियुनि में, लेकिन बाप सां त लेवता आहे न। केतिरो बि महान कृष्ण जी आत्मा सम्झो, कृष्ण जी आत्मा खे माण्हू भॻवानु सम्झंदा, लेकिन कृष्ण जी आत्मा बि कंहिंखां वरिसो वरितो अथई, बाबा खां वरितो अथई न, पंहिंजो त न आहे, बाप ॾिनो अथई, त छो न डायरेक्ट दाता खां वठूं। इन करे किथे बि स्वार्थ जो रहम न करिणो आहे, ॿियनि ते रहम करो, लेकिन रहम बि निस्वार्थ भावना जो हुजिणो खपे। कई ॿार अहिड़ा नाच नखरा ॾेखारींदा आहिनि, हूंदो स्वार्थ आहे, चईंदा आहिनि मूंखे रहम थो पए, ऐं कुझु बि न आहे, सिर्फ़ु रहम आहे। लेकिन चेक करो, निस्वार्थ रहम आहे, लगाव वारो रहम आहे, कोई अल्पकाल जी प्राप्ति जे कारण रहम त न आहे? बाबा पुछनि था, चेक करो, असांजो कोई स्वार्थ त न आहे हिन रहम में कि मूंखे वीचारी ते ॾाढो रहम थो अचे। त ख़ुदि जो स्वार्थ आहे, लगाव आहे, या हुन सां कुझु प्राप्ति थियण वारी आहे? त बाबा चवनि था कि हीअं चेक करो, पोइ चईंदा ॾाढी सुठी आहे न, ॾाढो सुठो आहे न, इन करे थोरो थोरो जी छुटी न आहे। अगरि कर्माती ठहिणो आहे त इहे सभी रुकावटियूं जो बॉडी कॉन्शियस में लाहींदियूं आहिनि। त बाबा चवंदा अगरि इहे कर्माती ठहिणो आहे त इहे सभु जेकी ॻाल्हियूं आहिनि, इहे असांखे कर्माती ठहिण में रुकावट विझंदियूं आहिनि, बॉडी कॉन्शियस में लाहे ॾींदियूं आहिनि, बॉडी कॉन्शियस में लाहे ॾींदियूं आहिनि। अच्छा, लेकिन ठाहिण वारो केरु? अच्छाई भले धारण करो, लेकिन अच्छाई सां प्रभावित न थियो। बाबा चवनि था
अच्छाई भले धारण करो लेकिन अच्छाई सां प्रभावित न थियो। न्यारा ऐं बाप जा प्यारा, जो बाप जा प्यारा आहिनि उहे सदा सेफ रहंदा आहिनि, सम्झो। अगरि सेवा खे वधाईंदा आहियो, वधाइणो ई आहे त स्थापना खे बि नज़दीक लाहिणो आहे या न लाहिणो आहे? केरु लाहींदो? बाप लाहींदो, सभी लाहींदा न, साथी आहिनि। अकेलो बाप बि कुझु न करे सघंदो आहे सवाइ तव्हां साथी ॿारनि जी। ॾिसो, बाप खे अगरि सम्झाइणो बि आहे त बि शरीर जो साथ वठिणो पवंदो आहे। बिना शरीर जे साथ बाबा ॻाल्हाए न सघंदा, चाहे गाॾी पुराणी आहे चाहे सुठी आहे, लेकिन आधार त बाबा खे वठिणो ई पवंदो आहे न। बिना आधार जे करे न सघंदा आहिनि। ब्रह्मा जो साथ वरितो आहे तॾहिं त तव्हां ब्रह्मन ठहिया आहियो न। ब्रह्म कुमार चईंदा आहिनि, शिव कुमार त न चईंदा आहिनि, छो जी निराकार बाप खे बि साकार जो आधार वठिणो पवंदो आहे। जीअं साकार ब्रह्मा जो आधार वरितो, हाणे पोइ ब्रह्मा जे अव्यक्त फ़रिश्ते जो आधार वठण जे बिना असांजी पालना न थी सघंदी आहे। त हाणे बाबा जे अव्यक्त रूप द्वारा असांजी पालना करनि था न। त बाबा चईंदा आहिनि, चाहे साकार चाहे आकार जे रूप वरितो आहे, लेकिन आत्मा जो आधार साथ वठिणो ई पवंदो आहे। वैसे त ऑलमाइटी अथॉरिटी आहे, जॾहिं जादूगर विनाशी खे सेकेंड में ॾेखारे सघंदा आहिनि, त छा ऑलमाइटी अथॉरिटी खे जो चाहे उहो न करे सघंदा आहिनि? बाबा बि चाहिनि त करे सघंदा आहिनि। हाणे विनाश लाहे सघंदा आहिनि, बाबा चवनि था। बाबा पुछनि था असांखे, अकेलो लाहे सघंदो आहे? अकेलो न करे सघंदो आहे। चाहे ऑलमाइटी अथॉरिटी बि आहे न, लेकिन मां अकेलो न करे सघंदो आहे। तव्हां साथियुनि जे संबंध में बंधल आहे बाबा। हुन में बि मुख्य जेकी माला ठहियलु आहे, जो बाप जो आफ़ताब, त बाप जो तव्हांखां केॾो प्यारु आहे। चाहे करे सघंदा आहिनि लेकिन न करे सघंदा आहिनि। जादू जी लकड़ी न घुमाए सघंदा आहिनि छा? लेकिन बाप चईंदा आहिनि कि राज्य अधिकारी केरु ठहींदा? बाप ठहींदा या तव्हां ठहींदा? स्थापना त करे वरितव, विनाश बि स्थापना त करे वरिती, स्थापना त करे वठो, विनाश बि करे वठो, लेकिन राज्य केरु कंदो? बाबा चवनि था त राज्य केरु कंदो? बिना असांजे कमु न हलंदो। इन करे बाप खे असां सभिनि खे कर्माती ठाहिणो ई आहे। पोइ बाबा ज़बरदस्त ठाहिणो ई आहे, ठाहिणो बि आहे कि बाबा ज़बरदस्ती ठाहींदा। बाबा खे ठाहिणो आहे ऐं तव्हां सभिनि खे ठाहिणो ई आहे, बाबा चवनि था। इहा आहे स्वीट ड्रामा सुठो लॻंदो आहे न, कि कॾहिं तंग थी वेंदा आहियो कि छा ठहियलु आहे, इहे बदिलणो खपे, सोचंदा आहियो। बाप बि चईंदा आहिनि ठहियलु ड्रामो आहे, इहे बदिली न सघंदो आहे, रिपीट थियणो आहे लेकिन बदिली न सघंदो आहे। ड्रामा में हिन असांजे अंतिम जन्म खे पावर्स आहिनि। आहे ड्रामा, लेकिन ड्रामा में न श्रेष्ठ ब्रह्मण जन्म में ॾाढी ई पावर्स मिलियल आहिनि असां आत्माउनि खे। असांजे हिन जन्म में असांखे ॾाढी पावर्स मिलंदियूं आहिनि। बाप विल कयो त इन करे विल पावर आहे। त कहिड़ो शब्द यादि रखंदव? करण करावन हार। पको आहे, प्लेन में वेंदे वेंदे भुलिजी त न वेंदव? भुलिजो न, बाबा चवनि था। हाणे असांखे अभूल ठहिणो आहे। अपवित्रता विस्मृति जे संस्कारनि खे जी अविद्या थी वञे। अपवित्रता ऐं विस्मृति जे संस्कारनि जी अविद्या थी वञे, बाबा चवनि था। हाणे वरी खां पंहिंजे के शरीर जे बंधन सां न्यारो कर्माती स्टेज कर्म करायां थी, लेकिन न्यारो ॾिसो था, ॻाल्हायो था, लेकिन न्यारो। मालिक ऐं असां बाप द्वारा निमित आत्मा आहियां, लेकिन न्यारो मालिक आहियां ऐं बाप दादा द्वारा निमित आत्मा आहियां मां। या अभ्यास करो, हिन स्मृति सां पोइ मन ऐं बुद्धि खे स्थित करो।
हिन स्मृति में पोइ मनो बुद्धि खे स्थित करो। कहिड़ो कि पंहिंजे के शरीर जे बंधन सां न्यारो कर्मा थी स्टेज, कर्म करायां थी लेकिन न्यारो आहियां, ॾिसां थी ॻाल्हायां थी लेकिन न्यारो, मालिक मां आत्मा आहियां, बाप द्वारा निमित्त ठही आहियां, बाप दादा द्वारा निमित्त आत्मा मां ठही आहियां। मां आत्मा भले ॾिसां थी ॻाल्हायां थी लेकिन करन करावन हार बाबा, मां आत्मा करन, मुझ आत्मा का बाबा कराइनि था ऐं मां आत्मा करन करावन हार ठही हिन शरीर खां करायां थी। त बाबा मुंहिंजी आत्मा में शक्ति था भरनि, पोइ मां आत्मा हिन मुख सां ज्ञान ॾियां थी। त हीअं असांखे अभ्यास करिणो आहे। हिन स्थिति ते मन बुद्धि खे सेट करे पोइ बाबा ड्रिल कराई, बाबा सां सभिनि खां ड्रिल कराई हिन स्थिति ते स्थित थी करे। अच्छा, चारों ओर जे सदा सेवा जे उमंग उत्साह में रहण वारी सेवाधारी आत्मायूं, सदा स्व पुरुषार्थ ऐं सेवा जो बैलेंस रखण वारी ब्लेसफुल आत्माउनि खे सदा निस्वार्थ रहम दिल ठही सर्व आत्माउनि प्रति सचो रहम करण वारी विशेष आत्माउनि खे सदा सेकेंड में पंहिंजे के कर्म बंधन व अनेक रॉयल बंधननि सां मुक्त करण वारी तीव्र पुरुषार्थी आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। छा ओम शांति वरदान आहे। बाबा चवनि था, आज्ञाकारी ठही बाप जी मदद व दुआनि जो अनुभव करण वारा सफलता मूर्त। बाप जी आज्ञा आहे मुझे हिकु बाप खे यादि करो। हिकु बाप ई संसार आहे, इन करे दिलि में सवाइ बाप जे ॿियो कुझु बि समायल न हुजे। हिकु मत, हिकु बल, हिकु भरोसो, जिते हिकु आहे उते हर कार्य में सफलता आहे। जिते हिकु आहे उते हर कार्य में सफलता आहे। उन्हनि जे लाइ कोई बि परिस्थिति खे पार करणु सहज आहे। आज्ञा पालन करण वारे ॿारनि खे बाप जी दुआयूं मिलंदियूं आहिनि। हिन करे मुश्किल बि सहज थी वेंदा। स्लोगन आहे, नए ब्राह्मण जीवन जी स्मृति में रहो त कोई बि पुराणो संस्कार इमर्ज न थी सघंदो। पंहिंजे नए ब्राह्मण जीवन जी स्मृति में रहो त कोई बि पुराणो संस्कार इमर्ज न थी सघंदो आहे, बाबा चवनि था। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।